जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज जो विषय शिवरात्रि जो है कि शिवरात्रि आखिर कुआरी कन्याऊं छो मनाईंदियूं आहिनि, शिवरात्रि कहिड़े ॾींहुं आहे, शिवरात्रि ॾींहुं अहिड़ी छा विशेषता आहे कि पाण सभु हिंदू वर्ग महाशिवरात्रि जो पर्व हेतिरे जोरो शोरो सां ऐं शिव खे ध्याईंदा आहियूं, मञंदा आहियूं। आखिर छा कारण आहे, त अचो पाण गॾिजी चर्चा करूं। शिवरात्रि हर महीने ईंदी आहे, पर महाशिवरात्रि जो पर्व वर्ष में हिकु दफ़ो ईंदो आहे। फागुन मास जी कृष्ण पक्ष जी चतुर्दशी जो महाशिवरात्रि जो पर्व 18 फरवरी ते 2023 में आहे। इन ॾींहुं मान्यता आहे कि भगवान ब्रह्मा जी ऐं विष्णु भगवान भी इन ॾींहुं शिव भगवान जी आराधना ऐं पूजा कई हुई। ॿियो पौराणिक कथाउनि में इहो भी ॿुधायो वञे थो त भगवान ब्रह्मा जी रौद्र रूप में भगवान शिव खे प्रकट कयो हो। ॿियो इहा मान्यता आहे कि इन ॾींहुं भगवान शिव ऐं पार्वती जो विवाह संपन्न थियो हो। नेपाल में त इहो ॾाढे हर्ष ऐं उल्लास सां मनाईंदा आहिनि। इन ॾींहुं सभु मंदिर हिंदुस्तान में भी ऐं ॿियो भी हर जॻह ते सभु मंदिरनि खे मंडप जीअं सजाईंदा आहिनि ऐं शिव पार्वती खे घर घर नेपाल में घुमाईंदा आहिनि। इहो अॼु भी हलंदो रहंदो आहे नेपाल में। हिंदू धर्म में सभु हिंदू शिवरात्रि खे ॾाढे ई हर्ष ऐं उल्लास सां मनाईंदा आहिनि। इन ॾींहुं पूरी राति जागी करे घणेई माण्हू जप तप हवन ऐं सुबुह जो अभिषेक कंदा आहिनि। पंचामृत सां शिवलिंग खे ध्याईंदा आहिनि, उनजी विधिवत पूजा कंदा आहिनि ऐं अभिषेक कंदा आहिनि ऐं ॾाढी ही आराधना शिव भक्तनि जी हूंदी आहे। छोकी भोलो हर मुराद हर इच्छा तमामु ई जल्द पूरी करे रखंदो आहे। इन करे इनखे पाण भोलो भी चवंदा आहियूं। चवंदा आहिनि न, भोलो असांजी हर मुराद पूरी कंदो आहे। इन ॾींहुं कुआरी कन्याऊं भी विर्त रखंदियूं आहिनि कि उन्हनि खे वर घर सुठा मिलनि ऐं ॿियो जेके विवाहित स्त्रियूं आहिनि पंहिंजे पति जी लंबी उमिरि लाइ घर जी सुख वैभव पंहिंजो जीवन में संपन्न रहूं, खुशहाल रहूं, इन लाइ भी विधिवत पूजा कंदियूं। इन ॾींहुं ॾाढे ई हर्ष ऐं उल्लास सां परिवार सॼो मंदिरनि में वेंदो आहे ऐं विधिवत पूजा कंदो आहे। बेल पत्र ऐं पंचामृत सां अभिषेक कंदो आहे ऐं पंहिंजे शिव खे ध्याईंदो आहे। सची श्रद्धा सां जेको पुकारंदो आहे। इन ॾींहुं चवंदा आहिनि हर इंसान जी पंहिंजी मुराद पूरी थींदी आहे। त 18 फरवरी ते पाण सभु अचो गॾिजी मंदिर हलूं, अभिषेक करूं, शिव खे ध्यायूं ऐं महाशिवरात्रि जो पर्व ॾाढे ई हर्ष ऐं उल्लास सां